मोहतरम जनाब साईं एजाज लाशरी साहब फरहान लाशरी साहब इन्हें दोस्तों जी खास फरमाइश थे महल दुबई जब बोल असाने प्यारे प्यारा दोस्त साईं इमरान साहब की खास फरमाइश है साईं फरहान लाशरी की फरमाइश है दोस्तों जी असरार थे भी कलाम साईं सर साईं बिशारत भुट्टो साहब की खास फरमाइश है साईं रिजवान साहब साईं बबलू साहब की खास फरमाइश है असां ते इल्ज़ाम असां ते इल्ज़ाम आदा जग जीण जा जिनके रोज जवाब में जरिया पैंजा जा अल्लाह कदे रसंदा मुझे रूह के आरज़ुआ शिकार केर करे दिल रफू बार बार केर करे हाणे अचणो त कोई भी कोने इंतज़ारे बहार केर करे असां दिल खपाए छदिया असां जो बयान इन्हीं में न को करे आसरो पराई आमत असां दिल खपाए छदिया असां जो बयानो बदला असां दिल खपाए छदिया असां जो बयानो बदला दिल खपाए छदिया असां जो बयानो आसरो है दिल के सजन मुही जो हिक ॾींहुं ईंदो
जण हुई जो हिक दी तो संभाले अमानत रखी हुई मुखे सब ही महवार दी तो नरियायत कबील छत भी तकी नरियायत कबील छत भी तकी जो पल पल जो लेखो लिखलवा असां लिखवाए छॾिया असां जो बयानो वतलवा असां दिल खपाए छॾिया असां जो बयानो वतलवा इन्हीअ में न को करे आसरो पराई अमानत पयलवा असां दिल खपाए छॾिया असां जो बयानो वतलवा असां दिल खपाए छॾिया असां जो बयानो वतलवा माशाअल्लाह हुयो की न जानो सुञाणो सूरत ॾिसी हा कई सो हुयो की न जानो सुञाणो सूरत ॾिसी हा कई सो टे चार घूरो नथो को दिपो नथो को दिपो नथो को दिपो नथो को दिपो जो मुड़साणी दाढ़ी दिलवा असां दिल खपाए छॾिया असां जो बयानो वतलवा असां दिल खपाए छॾिया असां जो बयानो पाए छॾिया असां जो बयानो वतलवा मिसकीन माण्हू मगर फिरणा गिरणा त न आहियूं हवा मारे